अकाउंट के सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। मौजूद के दुरुस्त कर डालो तो सौंदर्य का दाल बोल थी उन्हें जैसे ही पकड़ी सी नौजवान जो साइंसदान निगराना पे जो रहे मामला उसने ये कोनो थोड़ो यार साइंस दावा शागिर्द या नौजवान बेगान कोने वो वठण चाहे तो पर ये जो असा जो तालीमी तरबियत जो निज़ाम है जो ने रियासत रखियो है वो साइंस दा बेगानो वो असा साइंस जो को थे तो 3 इडियट मूवी ते ताने थी हुंदी उनमें जो पूरा जुमलो होंगे चमत्कार को रिप्लेस थी हुआ उन समझ आया असां वटि साइंस साम्हूं ई चमत्कार थे साइंस और वो तव्हां सम्झी वञो कि छा थो थिए कीअं थो थिए जी साथी सो 3 इडियट्स वारो जो मामलो आहे चमत्कार वारो असांजे समाज में भी साइंस सां या इल्म सां चमत्कार आहे अल्टरनेट लफ़्ज़ तव्हां पाण सम्झी वेंदो मां थोड़ो गाल के फॉर्मल तो बनाया और एक नंढे नुक्ते ते थोड़ी देर लाइ गाल बोल कयूं उन नुक्ते जो नालो आहे इल्म नॉलेज थोड़ी देर लाइ सोचूं ते आहे छा हिकिड़ो अंग्रेज़ी जो नालो हुयो आहे त कंहिं ॿियनि दोस्तनि जी फील्ड जो पर असां पकड़ियूंसि था फ्रांसिस बेकन जो आहे प्रेसी राइटर हो शयुनि खे सम अप करणु नंढड़े जुमिले में ॻाल्हि रखणु जैसी जो नाम हेल्थ इज़ वेल्थ बेकन जो जुमिलो आहे नॉलेज इज़ पावर बेकन जो जुमिलो आहे तो बेकन अक्सर कोशिशि कंदो त शयुनि खे शार्ट करे माना जुमिले में ॻाल्हि रखी वञे पटाड़ न कयूं ॿ कलाक जा लेक्चर न ॾियूं शयुनि खे मुख़्तसिर रखूं थोरे जुमिले में रखूं त हू इन प्रोसेस ते सोचींदे इहा ॻाल्हि सोचे पियो त आख़िर असीं शयुनि जे इल्म जे बुनियाद ते तुज़ कीअं पहुचूं इन शइ ते पहुचंदे उहो सोचे पियो त इल्मु जेको बि आहे काइनात जो उहो भले पोइ फ़लसफ़े जो इल्मु हुजे तारीख़ जो हुजे साइंस जो हुजे ग्रामर जो हुजे दीनियात जो हुजे जेको बि आहे उहो आख़िर अचे किथां थो कीअं थो अचे हुन जॾहिं सिस्टमेटिकली पंहिंजी ॻाल्हि ॿोल खे चार्ट आउट कयो त हुन हिकिड़ो खाको ठाहियो जेको असां साइंस जो बुनियादी मॉडल तौर ते पढ़ाईंदा आहियूं हुन चयो त इल्मु कहिड़ो बि कहिड़े बि शइ जो हुजे उहो ऑब्ज़र्वेशन माना मुशाहिदे खां सवाइ ईंदो आहे माना मुशाहिदो अवल आहे हिकिड़ो दफ़ो क्लास में इहा एक्टिविटी ॾिनी हुन ॿारनि खे चयमि त अॼु असां फॉर्मल पढ़ण खां थोरो इनफॉर्मल था थियूं तव्हां मूंखे हिकु अहिड़ी शइ सोचे ॿुधायो जेका नई हुजे कंहिं न ॾिठी हुजे कंहिं न ॿुधी हुजे ॿारनि ट्राए कई हिकिड़े ॿार कोशिशि कई जीअं साईं हिकिड़ो जानवर आहे थुल्ह वांगुरु थंबे वांगुरु उभो आहे सही आहे चइसि 100 ॼंगूं अथसि मुंहिंजो सही आहे जैसे ॼंगूं जेके आहिनि न मकई जे पाड़नि वांगुरु अथसि जीअं मकई जी काठी ॿूटो हूंदो आहे न त गोल चौधारी पाड़ो कढंदो आहे ऐं सिर्फ़ु ज़मीन में पाड़ो न हूंदी मथे 2-3 गुरियुनि ताईं ॻंढियुनि ताईं पाड़ो कढंदो आहे ईअं 100 टंगूं अथसि मुंहिंजो सही आहे चइसि हिकु अखि अथसि मुंहिंजो सही आहे चइसि ॾिसो मूं नओं जानवर ठाहियो मुंहिंजो तो हिकिड़ी शइ बि नई न ॾिनी मुंहिंजो तो जो जानवर सिधो आहे असां वटि सिधे जो कॉन्सेप्ट आहे तव्हांजो ठुल जहिड़ो आहे असां वटि ठुल जो कॉन्सेप्ट मौजूदु आहे तव्हांजो मकई जे बूटे वांगुरु आहे असां कॉन्सेप्ट मौजूदु आहे तव्हांजो 100 ॼंगूं आहिनि असां वटि 100 जो तसवुरु बि आहे ॼंगुनि जो तसवुरु बि आहे मुंहिंजो तव्हां नई शइ त का बि कोन ॾिनी हाणे तव्हां बि ईअं कयो त पाण उते कोशिशि करे का बि मूंखे अहिड़ी शइ ॾियो जेका आउटराइटली नई हुजे जेका असांजे तसवुरनि खां ॿाहिरि हुजे छा वञी नथा सघो छो त असांजो ख़्यालु कुझु बि सोचे उहो तसवुरु ई हूंदो ख़्यालु ई हूंदो ऐं उहो ख़्यालु कहिड़े जे मुशाहिदे ते ॿधलु हूंदो तव्हां का अहिड़ी शइ सोचे ई नथा सघो जेका तव्हांजे ऑब्ज़र्वेशन्स खां ॿाहिरि हुजे मिसाल तौरु तव्हां ईअं सोचे सघो था मिसाल तौरु जीअं जलपरी मरमिट्स अधु माई आहे अधु मच्छी आहे हाणे इहो छा कयो इहो तव्हां तसवुरनि जो मर्जर करायो असां वटि माईअ जो औरत जो तसवुरु बि मौजूदु आहे मच्छीअ जो बि मौजूदु आहे उहो मिलाए छॾियोसीं असां छा कयोसीं पोइ इहे माना आइडियाज़ पाण मिक्स करे नओं आइडिया ठाहियोसीं पर छा को बि इल्मु को बि तसवुरु तव्हांजे ऑब्ज़र्वेशन्स खां मुशाहिदे खां ॿाहिरि हुजी सघे थो जवाबु न बेकन पहिरीं हिन ॻाल्हि ते पुॻो उन खां पोइ उन ॻाल्हि खे त असां जेको ॾिसंदा आहियूं उन ते लाज़िम सोचींदा बि आहियूं असां जेको मुशाहिदो कंदा आहियूं ऑब्ज़र्वेशन कंदा आहियूं त पोइ असां उन जे बारे में अॻु चयल ॻाल्हियूं कलेक्ट कंदा आहियूं जमा कंदा आहियूं जंहिंखे चइबो आहे डेटा कलेक्शन साइंस में असां को बि ऑब्ज़र्वेशन कयोसीं पोइ उनजी डेटा कलेक्शन कईसीं मिसाल तौर ते यूनान जे दौर में इहो सम्झ में ईंदो हो त जेको मलेरिया जी बीमारी आहे उहा मींहुं वसण जे करे थी थिए छो त अक्सर जॾहिं मींहुं वसंदो तॾहिं मलेरिया थींदी हुननि सम्झो त शायदि मींहुं वसण जे करे हवा ख़राबु थी थिए माला एरा बेड एयर
उहा हवा असांजे चमड़ीअ जे ज़रिए जिस्म में वञे थी असांखे बीमार थी करे। घणो ग़लति हू बि कोन हुया, छो त अक्सर मच्छर बि उन्हनि ॾींहंनि में पैदा थींदो आहे, मींहुं वसंदो आहे, पाणीअ दुबा थींदा, मच्छर थींदो, त हुननि जो मच्छर ॾांहुं ख़्यालु न वियो, हुननि जो मींहं ॾांहुं ऐं ख़राबु हवा ॾांहुं तसवुरु हुयो। हाणे इहा ॻाल्हि 100 सालनि ताईं मञी वई। पोइ हिकिड़ो डॉक्टर हुयो, फ्रांसिस्को रेडी शायदि नालो अथसि, उनखे मलेरिया जे मरीज़ जो रतु चेक पियो कयो माइक्रोस्कोप में, माना इहा उन दौर जी ॻाल्हि पियो कया जॾहिं माइक्रोस्कोप ठही चुकी आहे। हुन जॾहिं रतु ॾिठो त रत में हिकिड़ो नंढो जरासीम हो जंहिंखे असां प्लाज़्मोडियम चवंदा आहियूं, मेडिकल जा ॿार सम्झी वेंदा। अच्छा, त हाणे जेको पुराणो तसवुरु हो त मलेरिया पैदा थी थिए ख़राबु हवा जे करे, हाणे जॾहिं नओं मुशाहिदो साम्हूं आहे त बाबा ख़राबु हवा जो मामिलो कोन्हे, मच्छर जो मामिलो ऐं हिकिड़े जरासीम जो मामिलो आहे। हाणे इहो त मां को इल्म जो हिकिड़ो पासो ॿुधायो जंहिंजो नालो साइंस आहे। इल्म जा ॿिया बि खोड़ सारा पासा आहिनि, मिसाल तौर ते तारीख़ इल्म जो पासो आहे, फ़लसफ़ो इल्म जो पासो आहे, मज़हब इल्म जो पासो आहे, सक़ाफ़त इल्म जो पासो आहे, ॿोली इल्म जो पासो आहे। हाणे जॾहिं इल्म जा एतिरा सारा पासा आहिनि त पोइ असीं अवलियत कंहिंखे ॾियूं या कंहिंखे मञूं कंहिंखे न मञूं। हाणे इन जे बारे में असां का फ़तवा त कोन ॾींदासीं तव्हांखे, पर एतिरो ज़रूरु चवंदासीं त हिकिड़ा इल्म उहे आहिनि जेके ज़्यादातर नंढ कथाउनि ते बीठल आहिनि, ॻाल्हि ॿोलियुनि ते बीठल आहिनि, वॾे जे चयल ख़्यालनि ऐं तसवुरनि ते बीठल आहिनि, ऐं हर माण्हू पंहिंजे पर में पंहिंजे वरे जी ॻाल्हि खे ॾाढो मज़बूतीअ सां पकड़ींदो। मिसाल तौरु मां हिकिड़े सुनी घराणे में पैदा थियो आहियां, मुस्लमान घराणे में पैदा थियो आहे, त मुंहिंजे लाइ सुनी हुजणु ऐं मुस्लमान हुजणु ऐं इबादत आहे, मां उहो सां ॿुधंदुसि कोन। अच्छा, पोइ जेकॾहिं शीए घराणे में पैदा थियो त हुन लाइ सभु कुझु उहो ई सही आहे, ॿियो ॿुधंदो ई कोन। पोइ हिंदू घराणे में पैदा थियो आहे, हुन लाइ त सभु कुझु उहो ई सच आहे, ॿियो ॿुधंदो ई कोन। जेकॾहिं को ॿाहिरी माण्हू हूंदो न, हिते को बि अहिड़ो दोस्त जेको कंहिं बलोच कबीले सां वाबस्ता हूंदो, जंहिंजूं कचहरी कंदा पिया चवनि नबी बख़्श ख़ान बलोच जी ॻाल्हि ॿोली थी पंहिंजे थी, त अक्सर ज़ात ॿुधाइण खां वधीक बलोच ॾिसणु पसंदि कंदो। हिकिड़ी बरतरीअ जो कॉन्सेप्ट आहे असां, त बलोच आहियूं, चांडियो कोन ॿुधाईंदो, बक्सी कोन ॿुधाईंदो, बलोच ॿुधाईंदो। हिकिड़ियूं ॻाल्हियूं सक़ाफ़ती थींदियूं आहिनि जंहिंजो को बुनियादु कोन हूंदो आहे, पर असीं मञे वेठा हूंदा आहियूं। हाणे इहे असांखे उन्हनि पाक किताबनि बि कोन ॾिनियूं, सक़ाफ़ती तौर ते, पर पोइ बि पुछिबो तहज़ीब कंहिंजी भली चवंदासीं, असांजी भली। अवां न्याणी सत पुराणा, पर घर में सॼो ॾींहुं बेस्तो कंदासीं, उनजी ॻाल्हि न ॿुधी, उनखे फ़ैसिले वठण जो हक़ कोन्हे को। चवंदासीं तहज़ीब तौर ते त न्याणी सत पुराणा, अब तव्हां अधु पुराणे जे ज़रिए इज़त ॾियोसि त असां में थोरा थी पवंदा, सत पुराणा परे जी ॻाल्हि। हाणे असां पंहिंजे रवैयनि में ॾाढा माना मक़रूर हूंदा आहियूं, पर पुछिबो तहज़ीब कंहिंजी भली थी, असांजी भली। ईअं बाबा दुनिया जो हर फ़र्दु, हर तहज़ीब, हर मज़हब, हर सक़ाफ़त इहा दावेदार आहे त सच जो ठीको हुन वटि। हाणे जेकॾहिं असां हिननि ठीकनि ते हलंदासीं त पोइ त ॻोल्हे कोन सघंदासीं। हाणे जेकॾहिं केमिस्ट्री जो ठीको बि असां ईअं कयूं अंग्रेज़नि खे ॾियूं, हुननि खे चवंदो भाउ जेको तव्हां चयो सो सच आहे। पाणी जो फार्मूलो H2O, केरु असांजो त वरी जेको चीफ जस्टिस पोइ थी चुको चीफ जस्टिस, उन त वीचारे H20 चई छॾियो। हिकु त असांजा हुकुमरान बेड़ा आहिनि, 9th क्लास में ढंग सां पढ़ाईंदा आहिनि हिननि खे, बची पऊं आहे साईंस अगरि ॻाल्हि रखी आयो त उनजी तइलीम जो निज़ाम कहिड़ो हूंदो आहे। असां हाणोको प्राइम मिनिस्टर साहिबु मुल्क में 12 मौसमूं, मौसमियात खाधो न बाबे जो आहे, यार कुझु शर्म आया कयो, नथो अचे तव्हांजी फील्ड न आहे, अचो न विझो। जापान ऐं जर्मनी जो बॉर्डर मिली वियो। मज़ाक में हिकिड़ी ॻाल्हि छॾी आहे कि भई हिकिड़ो फेसबुक ते ॾाढी तस्वीर हली, मां त फॉर्मल ॻाल्हि ॿोल बि रखंदुसि, चांहि बि पीअंदुसि, पाणी बि पीअंदुसि, गॾु हलंदासीं। मूंखे माना घणो फॉर्मल थियण वरी जो इनफॉर्मल हलंदुसि तव्हां त जी ॻाल्हि ॿोल रखी ॿुधी सघूं। हिकिड़ो डिवाइस जी ॻाल्हि ॿोल हली फेसबुक ते, कहिड़ी डिवाइस, हिकिड़ी मशीन आहे जेको माण्हू कूड़ ॻाल्हाईंदो हुनखे झटको लॻंदो, माना उहा मशीन पई आहे, तव्हां जेकॾहिं ॻाल्हाईंदे ग़लति बयानी कंदो, हेठां वरी हिकिड़े माण्हू कैप्शन रखी छॾियो, जेको पाकिस्तान स्टडी वारो त सफ़ा सड़ी ईंदा, सॼो इल्म ई कूड़ ते ॿुधल आहे। खणंदा पाकिस्तानी स्टडी जा, शुरू कंदा मोहम्मद बिन क़ासिम को, तॾहिं को पाकिस्तान हो जा बाबा। सॼी उमिरि छा हिन वक़्तु अमेरिका जेको कुझु करे थी हुनखे गारियूं ॾिबियूं, पर मुस्लमाननि जेके ॿियनि मुल्कनि ते वञी राता कया हुनजी गारी न कबी, उहे हीरोज़। इहा जेका साम्राज्य रवैयो आहे न, इहो मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि में रहियो आहे। रोम वारा बि कंदा, जुलियस सीज़र चाबे कयो त इटली भलिया रोम भलो आहे, बाक़ी सभु बेकारनि कयो हमलो, हुननि बि कया। मुस्लमाननि बि चयो त असीं दीन ॾियण आया आहियूं, भाऊ दीन तलवार सां ईंदो आहे, इल्म ऐं कर्म त वधायो न। कॾहिं भला ईअं थियो चार्ल्स डार्विन जी टीम बर्तानिया मां निकिरी तलवारूं खणी थी आई हुजे त मां तव्हांखे डार्विनिज़म पढ़ाईंदुसि। कॾहिं आइज़ैक न्यूटन जा कानून बम्बई ज़रिए आया हुजे, कॾहिं न्यूटन जेका
सरकार पंहिंजी आर्मी ठाहे करे मोकिली हुजे त न्यूटन जी आर्मी असांखे साइंस पढ़ाई यार हाणे जल्दी दौर माण्हू आहे एॾो बेवकूफ़ न ठाहियो असांखे दीन जी धर्म जी इज़त आहे पर जेके दीन जे नाले में कारोबार करणु चवंदा पहिरीं उन्हनि ग़लति कयो अक्सर असां जॾहिं बि ॻाल्हाईंदा आहियूं पोइ चवंदा आहिनि यार फलाणो माण्हू दीन जे ख़िलाफ़ था ॻाल्हाइनि असीं दीन जे ख़िलाफ़ न आहियूं दीन जे ज़रिए अहिड़े क़िस्म जूं जेके बिदतूं असांजे विच में विझी थियूं वञनि असीं उन्हनि खे त वापसि कयो यार हिननि मां जांच कयो मोहम्मद बिन क़ासिम इस्लाम में जुदा थी इस्लाम असांखे अॼु बि प्यारो आहे पर मोहम्मद बिन क़ासिम फोरो आहे सो महिरबानी करे पहिरीं त तारीख़ किताबनि खे सिधो कयो करणु कोन ॾींदा हाणे थोरो पंहिंजे कम जे था मोटूं आख़िर भला पोइ कीअं चकासूं छो त दीन में हर कंहिं वटि पंहिंजी ठेकेदारी आहे तारीख़ में हर कंहिं वटि पंहिंजी ठेकेदारी आहे तहज़ीब में हर कंहिं वटि पंहिंजी ठेकेदारी आहे त मुंहिंजी तहज़ीब बि भली पंहिंजी बेकार कुझु इल्म अहिड़ा आहिनि जिन जा हिकिड़ा उसूल आहिनि बुनियाद आहिनि जीअं फ़लसफ़ो जीअं साइंस पोइ साइंस में भले जोग्राफी हुजे ज़ूलॉजी हुजे बॉटनी हुजे मैथमेटिक्स हुजे हिकिड़ा सेट पैटर्न्स आहिनि मिसाल तौर ते अॼु जो को बि माण्हू साइंस खे केॾी बि गारियूं ॾिए पर हलंदो सॼो ॾींहुं साइंस ते गार ॾींदो पर उहे गारियूं साइंस खे जेके ॾींदो मोबाइल में रिकॉर्ड करे यूट्यूब ते रखंदो गारियूं बि साइंस खे ॾींदो रिकॉर्ड बि माना मोबाइल जे ज़रिए कंदो रखंदो बि यूट्यूब ते गारियूं साइंस खे ॾींदो अच्छा ॾींदो गारियूं साइंस खे लाउड स्पीकर जे ज़रिए माइक खणी करे पोइ असांजो दोस्त आहे ॻाल्हि त ॾाढी भली कंदो आहे चवंदो आहे उथो बि साइंस सुम्हो बि साइंस घुमो ऐं फिरो बि साइंस पोइ बि चयो कूड़ आहे हाणे मिलां तुंहिंजे मुंहं में धूड़ आहे राति जो सुम्हंदासीं आराम रखी सुम्हंदा आहियूं ऐं टाइम ते सुबुह जो उथणो आहे सुबुह जो उथंदासीं त टुथ पेस्ट हणंदासीं टुथ ब्रश हणंदासीं साइंस फटफटी स्टार्ट कंदासीं सेंटर ते पुॼंदासीं स्कूल पुॼंदासीं साइंस मार्केट खणंदासीं ॻाल्हाईंदासीं या बैंक में वेही लैपटॉप हलाईंदासीं साइंस माना तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ जो को हिकिड़ो जुज़ु ॿुधायो जेको साइंस न हुजे असांजो रूह किथां ठहंदो असीं न फलाणे खे असांजी रूह खे सुकून ॾे रूह ठहंदो आहे आस पास जी मादी ज़िंदगीअ में हिन वक़्तु जेको साइंस खे गार ॾींदड़ आहे हुनजो पंहिंजो रूह बि साइंस ते आहे पाण हुन खां सवाइ हिकिड़ो ॾींहुं न हली सघंदो केरु पाण अॻिते था हलो हाणे थोरो असां अचूं था हिकिड़े ॿिए मामले ते त जेको साइंस जी पाण तारीफ़ कंदा आहियूं हुनखे मञींदा आहियूं हुनजो भरम रखंदा आहियूं रियासत जो रवैयो कहिड़ो आहे नौजवाननि जी वेगड़नि जो कहिड़ो मां हुन जे आख़िर ते ॾिस थोरो ॿ चारि शयूं बुनियादी रखी वेंदियूं असां हिकिड़ा ॿ लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं मौज़ूद ऐं मौज़ू सब्जेक्टिविटी ऑब्जेक्टिविटी सब्जेक्ट ऑब्जेक्ट थोरो हिनखे सम्झी वञो हाणे मिसाल तौर ते असीं जंहिं शइ खे सम्झणु चाहियूं था जंहिं फिनामिना खे जंहिं लता खे जंहिं अमल खे जंहिं शइ खे उर्वे खे उहो आहे ऑब्जेक्ट ऐं असांजी जेका सम्झ आहे उन शइ जे बारे में उहा आहे सब्जेक्ट हाणे मिसाल तौर मां तव्हांखे ॿ चारि दंद कथाऊं खणंदुसि ॻाल्हि खे पोइ तव्हांखे ॿुधायां हाणे दंद कथाउनि में मां तव्हांखे हिकिड़ी ॿुधायां थो अब तव्हां इहा ॻाल्हि ॿुधी आहे हिन यूनान वारा हिन ॻाल्हि खे बिलीव कंदा आहिनि या अक़ीदो रखंदा आहिनि पुराणे दौर में हाणे त न सही त नांग जेको आहे घोड़े जो वार आहे घोड़े जो वार पाणी में किरी पियो पोइ नांग थी वियो तव्हांखे त खिलंदी हुई छो त पराओ अक़ीदो आहे पंहिंजे अक़ीदे ते खिली ॾेखारियो हाणे मां मिसाल वठायां कद्दू जो मेवो नबी साईं जो दंदु मुबारक किरी पियो उन मां कद्दू ठहियो वञण खां ॿुधंदा रहजो असां बायोलॉजी में पढ़ंदा आहियूं क्रोमोसोमल नंबर किथे रहियो कद्दू जो क्रोमोसोम नंबर किथे रहियो इंसान जो पोइ हिकिड़ो साइंसी ॻंढापो ॻोल्हे ॾियो कोन्हे को नबी साईं जी चीज़ तमामु वॾी आहे पर ज़ोरी अहिड़े क़िस्म जे लकान सां गॾु हिन खे जस्टिफाई कोन करे सघंदा जे नंढी ॻाल्हि जो करे कोन सघंदा ऐं इहो की मुक़दस किताब में पूरे सुधा सॼे वॾनि जी हाणे असांखे लॻंदो छा आहे जॾहिं ॿिए जी ॻाल्हि पढ़ंदा आहियूं दंद कथा उहा असांखे लॻंदी आहे दंद कथा माना हिकिड़ी जस्ट ॻाल्हि पर जॾहिं असां हुन में पंहिंजो वाक्य विझंदा आहियूं त पोइ थींदा आहियूं जज़्बात छो त पोइ अक़ीदो हूंदो आहे मूंखे थोरो हिन नज़र जी ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे अक़ीदो छा खे चइबो आहे जिते पुख़्तो वैसा हुजे न पुख़्तो वैसा कंहिं ते हूंदो जंहिं महिल तव्हांखे ॾह सुवाल पिया थियनि त तव्हां जवाबु ॾींदो मूंखे जेकॾहिं बायोलॉजी भली पढ़ाइण ईंदी हूंदी सम्झण ईंदी हूंदी ॿार सुवाल कंदो त ख़ुशि थींदुसि या चिड़ंदुसि अक़ीदो हुनखे चइबो आहे जॾहिं तव्हांखे बिलीफ हुजे मतिलबु तव्हांखां पुछो वञे त तव्हां ख़ुशीअ सां ॿुधायो डंडो कॾहिं खणबो आहे जॾहिं तव्हां वज़ाहत न ॾेई सघंदा ॿार खे माठ छो कराए पिया छो त तव्हां जवाबु न हूंदो चिड़ी ऐं तोइले जा कानून छो ठाहिबा आहिनि छो त तव्हांखे ख़बर आहे ॻाल्हि तव्हांजे वस खां ॿाहिरि आहे जॾहिं असांजी ॻाल्हि वस खां ॿाहिरि हूंदी आहे वज़ाहतुनि खां ॿाहिरि हूंदी आहे त पोइ असां चिड़ंदा आहियूं पोइ चिड़ण जा क़ाइदा इहे हूंदा आहिनि पोइ कानून ठाहींदासीं पोइ हुरमतूं ठाहींदासीं पोइ ॻाल्हियुनि ते बंदिश विझंदासीं अॼुकल्ह हिकिड़ो ॿियो इदारो बि आहे वाक़िआ जो इदारो वाक़िआ इस्तिलाही तौर ते इस्तेमालु थो कयां बाक़ी सम्झी वेंदो मुल्क जो अछो कारो उहो ई आहे
पर अॼुकल्ह कानून पास कराईंदो थो अचे त मुंहिंजो नालो खणी न ॻाल्हायो, छो त ख़बर अथनि काड़ा थींदासीं। माना ईअं थींदो वञे। माना जॾहिं का शइ एक्सप्लेन न करे सघे, मां ॿियो मिसाल ॾेई थो ॾियां। हाणे नंढिड़ो मिसाल थो खणां। कलंदर लाल शहबाज जो कमाल किरदारु आहे, बग़ावत जो, रुजोती माहौल में। असां वटि हिकिड़े माण्हू जा किरदार तमामु वॾा हूंदा आहिनि, पर हुन सां हिकिड़ी ॿियूं सपोर्ट आइडियोलॉजीज़ ॻंढींदा आहिनि जिन जो बुनियादु हूंदो आहे। अब कलंदर लाल शहबाज, ईरान अमाया खे उॾामियो, पखी थियो, शहबाज थियो, सिंध में उॾामी लथो ऐं पोइ हितां जो थी वियो। जेकॾहिं को बायोलॉजी में वेठल ॿारु हूंदो सोचींदो त इंसान मां पखी कीअं थियो। पखी जा क्रोमोसोम लॻनि, इंसान जा लॻनि। इंसान जा हेॾा मज़बूत थींदा आहिनि, पखी जा हूंदा आहिनि निमेटोफोर, माना पोरस बोन्स। अब हिकिड़े इंसान जा पोरस बोन्स कीअं थिया? खंभनि जे ठाहिण लाइ हिकिड़ा ख़ासि जीन्स हूंदा आहिनि जेके खंभनि जी प्रोटीन्स ठाहींदा आहिनि। असां में वारनि जी प्रोटीन आहे, खंभनि जी कोन्हे, वारनि में खंभ कीअं थिया? वरी जॾहिं वापसि लथो त ॿीहर इंसान कीअं थी वियो? अब इहा ॻाल्हि सम्झ में कोन्हे। हाणे हिकिड़े शख़्स जे किरदार में को एतिराज़ु कोन्हे, पर उन शख़्स जे किरदार खे जस्टिफाई करण लाइ कुझु सपोर्टिव जेके लोकल दंड कथाऊं असीं ठाहींदा आहियूं। हाणे इहा ॻाल्हि असांखे जेकॾहिं अजीब न लॻी त पोइ बि थो ॿुधायां। जलपरी, हाणे जलपरीअ ते असीं हिकदमि खिलंदासीं, छो त पराओ आहे न, ॿाहिरियों ख़्यालु असांखे भोग लॻंदो, पंहिंजो ख़्यालु असांखे मज़बूत इरादो लॻंदो। हाणे मां हिकु ॿियो वाक़ियो खणी थो अचां। हीअ मुंहिंजे हथ में किताबु आहे, हिकिड़ो आंदो गोयल मैजिक ऑफ रियलिटी, नौजवान नस्ल लाइ ॾाढो भलो आहे। हिन जी ॿ टे दफ़ा ॻाल्हि रखी आहे। इंसान जे बुनियाद जे हवाले सां डार्विन जो नज़रियो, ॿियनि जो नज़रियो, हिननि ते पोईंदासीं। बाद में जॾहिं नज़रियनि ते ईंदुसि त असांजा नज़रिया नंढनि खां कीअं आहिनि, नज़रियनि जी वारसी बि कोन्हे। असीं साइंस वारो माण्हू नज़रियो पढ़ाइण खां पहिरीं त बकारी ॾींदा आहियूं डार्विन खे, आइंस्टाइन खे। हे ग़लति आहे, हाणे हेतिरो दफ़े पढ़ूं। जॾहिं तव्हां पहिरियों कलमो इहो पढ़ियो आहे त हे ग़लति आहे, त पोइ पढ़ो हे छो था? हिकिड़े पासे जो साइंस खां सवाइ सगाई बि कोन थी, ॿिए पासे जो पाण वारी कोठाणी बाहि कढण बि कोन था पढ़ो। माना हिकिड़ो ॼण क़बाइली झेड़ो हुजे, माना नज़रिए पढ़ाइण खां अॻे नज़रिए खे बकारी ॾींदी पोइ पढ़ाइबो। इहो आहे असांजो रवैयो।